कायदे अवाम यूनिवर्सिटी जा बाहिदमत बा किरदार ऐं अज़ीम पोरियत ऐं उस्ताद जेके पंहिंजे जायज़ हक़नि माहवार पघारुनि जे लाइ राति ॾींहुं 24 कलाक एहतजाज करे रहिया आहिनि। पोरियत ही उस्ताद ही मिलिया न जिन खे हक़ आहिनि जिन सां न थियो इंसाफ़ आहे। पघारूं जिन जूं बंदि आहिनि महीने जी पघार लाइ, महीने जी पघार लाइ घर छॾे बचा छॾे राति ॾींहुं रड़नि पिया। बाकार ई बाकार आ, बाकार ई बाकार आ। वक्त जे वीसीअ खे ऐं हुक्मरान खे बचा झोलियूं खणी पिटनि पिया। हर रोज़ एहतजाज आ अख़बार में अचे पियो ऐं न्यूज़ में हले पियो। उसन में एहतजाज आ। अञा अटल अडोल आहिनि, वधनि पिया विढ़नि पिया ऐं हौसला बुलंद अथनि। पुठियुनि ते केई वार अथनि, बदन ते केई घाव अथनि। हर घाव ते हर वार ते विढ़नि पिया ऐं गॾु थी चवनि पिया वक्त जा ए हाकिमो असांखे पंहिंजा हक़ ॾियो। हक़ जे ॾियो नथा त पोइ हितां हलिया वञो। इदारा ही छॾे वञो, इदारा ही छॾे वञो। कायदे अवाम यूनिवर्सिटी सिंध जी अमीर तरीन यूनिवर्सिटी हुई, जंहिंखे उतां जे वाइस चांसलर सलीम रज़ा समे पंहिंजे नाल जे सबबु उनखे ग़रीब तरीन यूनिवर्सिटी बनाए छॾियो। एतिरे क़दुरु जो उस्ताद जे पोरियतनि उस्तादनि ऐं आफ़ीसरनि जूं माहवार पघारूं बंदि आहिनि। कायदे अवाम लाड़काणे कॉलेज जा उस्ताद आफ़ीसर ऐं पोरियत सभई पंहिंजा घर घाट छॾे पंहिंजा बच्चा छॾे कायदे अवाम यूनिवर्सिटी जे आगन ते 24 कलाक एहतजाज करे रहिया आहिनि। हाणे त इहो आलम आहे जो मुलाज़िमनि जे घरनि मां उन्हनि खे फ़ोनूं अचनि पयूं त बाबा अञा ताईं पघार न थी आहे। हाणे त दुकानदार सौदो ॾियण बि बंदि करे छॾियो आहे। हाणे त खीर वारे खीर ॾियण बि बंदि करे छॾियो आहे। हाणे त भाॼीअ वारो भाॼी ॾियण खां बि लाचारी ॾेखारे रहियो आहे। हाणे त अम्मा ऐं ॾाॾीअ जे दवाउनि जा पैसा बि कोन आहिनि। हाणे त उन्हनि जो इलाज न पियो थिए ऐं हू परेशान आहिनि। हाणे त असांजूं नज़रूं दरनि में आहिनि त तव्हां केॾी महिल पघार खणी ईंदव ऐं दुकानदारनि खे खीर वारनि खे उहे पैसा ॾींदव त असांजे ॾाॾीअ जो ऐं असांजे अम्मा जो इलाज थींदो ऐं असां पेट भरे मानी खाईंदासीं ऐं पेट जी बुख बुझाईंदासीं। असांजे पोरियतनि सां तमामु घणियूं नाजाइज़ियूं आहिनि। हू परेशान आहिनि। तमामु बेहसीअ जो आलम आहे त नवाब शाह जा MPA MNAs ऐं वस वारा माण्हू ख़ामोश आहिनि। गुलाम कादिर चांडियो साहब जेको पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन आहे उहो ख़ामोश आहे।
उतां जी मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा, अजरा पेचुओ साहिबा, आजिज़ धामरा साहब, अली हसन ज़रदारी साहब सब ख़ामोश आहिनि। इन्हनि सभिनी खां पुछणु चाहियूं था त तव्हांजा वोटर सिंध जी यूनिवर्सिटियुनि जा वीसी न आहिनि। इहे पोरियत आहिनि जिन तव्हांखे पंहिंजो वोट ॾेई तव्हांखे इन्हनि आला मनसबनि ते विहारियो आहे, आला उहिदनि ते विहारियो आहे। तव्हांजी पार्टी पोरियतनि जी पार्टी आहे। ख़ुदारा इन्हनि पोरियतनि लाइ कुझु सोचो। हाणे इहे पोरियत उतां मायूस थी ऐं सुभाणे छंछर जे ॾींहुं कराची प्रेस क्लब ते पहुचनि पिया, जिते हू सम्झनि पिया त शायदि वज़ीर आला सिंध असांजो आवाज़ नवाब शाह यूनिवर्सिटीअ में न ॿुधी सघंदो हुजे, शायदि न ॾिसी सघंदो हुजे। मन उते वञूं ऐं असांजो आवाज़ ॿुधी वठे ऐं असांजे दर्दनि जो दरमान बणिजी पवे। सो सुभाणे सिंध जूं सभई यूनिवर्सिटियूं पंहिंजनि उहिदेदारनि समेत मुलाज़िमनि समेत उते पहुचंदियूं ऐं पंहिंजो एहतजाज नोट कराईंदियूं। असां गुज़ारिश था कयूं सिंध जे वज़ीर आला खे त उन्हनि ते ध्यानु ॾिए ऐं इन्हनि जो मसइलो हल करे ऐं हिन वाइस चांसलर सलीम रज़ा समेत ते इंक्वायरी विहारे। जंहिं हिननि मुलाज़िमनि जा त हक़ खाधा आहिनि, पघारूं त बंदि कयूं आहिनि, पर हिकिड़ी लेडी टीचर सां नाइंसाफ़ी कई आहे। उनजो सामान उन पंहिंजे उन रूम मां उछलाए छॾियो आहे। उनखे PhD अलाउंस न ॾिनो आहे, उनखे प्रमोशन न ॾिना विया आहिनि ऐं हुन सां बदतमीज़ी कई वई आहे। उनजो बि अज़ालो थियणु खपे, हिकिड़ी इंक्वायरी विहणु खपे। सो मूंखे यकीन आहे त तव्हां इन्हनि पोरियतनि जे इन्हनि जलसनि जुलूसनि जो एहतजाज जो तव्हां नोटिस वठंदव ऐं ही मसइला ज़रूरु हल कंदव। ऐं हिन खां पोइ ईअं न थिए जो इहे पोरियत उस्ताद ऑफिसर इन्हनि इदारनि जे मेन गेटनि ते वेही रहनि ऐं कंहिंखे बि अचणु न ॾियनि ऐं पोइ इन्हनि वाइस चांसलरनि खे वञी सीटुनि तां उथारनि। सो ख़ुदा इन थियण खां अॻु में तव्हां इन्हनि शयुनि जो नोटिस वठंदव। असां सदाईं सितम जा मारियल, सदाईं हीसियल, सदा सरापियल, जनी जी ॼिभ ते हज़ार ताला, एहसासे कमतरीअ जे छुरियुनि ज़हन असांजो वढी छॾियो आहे। जबर अवां जे, ज़ुल्म अवां जे असांखे बाग़ी करे छॾियो आहे, असांखे बाग़ी करे छॾियो।